नाज़रीन, लाड़काने में सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विसेज ऐं जेल सिंध अली हसन ज़रदारी सिदारत हेठि चूंडियल नुमाइंदनि ऐं वर्क्स एंड सर्विस खाते जे ऑफिसरनि सां ईंदड़ माली साल जी बजट में तरक़ियाती कमनि जे हवाले सां इजलास थी गुज़रियो। इजलास में MNA खुर्शीद अहमद जोने जो सिंध असेंबली जे मेंबरनि जमील अहमद सुमरो, सोहेल अनवर सियाल, आदिल अल्ताफ़ उनर, वज़ीर आला सिंध जे मुआविन ख़ुसूसी खैर मोहम्मद शेख, कमिश्नर लाड़कानो डिवीज़न ताहिर हुसैन सांगी, डिप्टी कमिश्नर वजाहत गफूर मीरानी शिरकत कई। इजलास में चेयरमैन ज़िले काउंसिल लाड़कानो एजाज अहमद लगारी, मेयर अनवर अली लोहर, वर्क्स एंड सर्विस खाते जे ऑफिसरनि ऐं मकानी इदारनि जी चूंडियल नुमाइंदनि जी भी शिरकत। इजलास में लाड़काने ज़िले में जारी तरक़ियाती स्कीमनि ते गौर वीचार ऐं नए स्कीमनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ऑफिसरनि खे जारी स्कीमनि खां जल्द मुकमल करण ते ज़ोर ॾिनो। सूबाई वज़ीर जे ऑफिसरनि खे चूंडियल नुमाइंदनि जी शिकायतनि ऐं उन्हनि जे ख़ुदशनि खे दूर करण जो हुकुम ॾिनो। चूंडियल नुमाइंदनि लाड़काने ज़िले में वर्क्स एंड सर्विस खाते बाबति नए स्कीमनि बाबति सूबाई वज़ीर खे तजवीज़ूं पेश कयूं। वर्क्स एंड सर्विस खाते जे ऑफिसरनि तरफ़ां सूबाई वज़ीर खे लाड़काने ज़िले में जारी तरक़ियाती स्कीमनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते चूंडियल नुमाइंदनि ब्रीफिंग ॾींदे चयो त साल 2022 जी ॿोॾि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तूफ़ानी बरसातुनि सबबि रोड रस्तनि ऐं ॿियनि तरक़ियाती स्कीमनि खे नुक़सानु पहुतो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चयो त लाड़काने ज़िले में जारी तरक़ियाती कमनि खे मुक़ररु वक़्त ते मुकमल कयो वञे।